अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। मौसमियत खाते अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मींहं जी अॻकथी करे छॾी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सुबुह सां ई सन्हो मींहुं। मौसमियत खाते मूजिबि कराची, सखर, लाड़काणे ऐं जैकबाद में मींहं जो इम्कान आहे। इस्लामाबाद, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बि ककर वसी सघनि था। बलूचिस्तान में वक़फ़े वक़फ़े सां मींहुं जारी आहे। नदियूं ऐं नाला भरिजी विया। अहम शाहराहनि ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर थी वई। बलूचिस्तान में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि जुलाई महीने में फ़ौत थियलनि जो अंगु 127 ताईं पहुची वियो। सूबे में बरसातुनि सबबि 13,500 घर ढही पिया। बिजलीअ जा 140 थंभा किरी पिया। किला सैफुल्ला ऐं लसबेला में बरसातुनि जो 30 वरियनि जो रिकॉर्ड टुटण सबबि तमामु वॾी तबाही आई। बलूचिस्तान में 100% वधीक बरसातूं पयूं। उथल में घर पाणीअ में लुड़ी विया। हज़ारे माण्हू अल्लाह तआला खां महरूम थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु टांक ऐं डेरा इस्माइल ख़ान जे ॿोॾि मुतासिर इलाक़नि जो दौरो कंदो। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म ॿोॾि मुतासिर इलाक़नि जो दौरो करे उते जारी इमदादी कमनि जो जाइज़ो वठंदो। सिंध बलूचिस्तान सरहदी इलाक़नि में बलूचिस्तान मायल ॿोॾि जे वहिकिरे में वाधि। डीसी कंबर शहदाद कोट मूजिबि FP चाव बंद वटां 1 लख क्यूसिक पाणी गुज़री रहियो आहे। वधीक 1.5 लख क्यूसिक पाणी FP बंद वटां गुज़रण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। खीर जी जाबलू पट्टी ते बरसात बाद ऐं गाज वही आई। काछे जे सवें ॻोठनि जो जोहीअ सां ज़मीनी राब्तो कटियल। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ज़मीनी राब्तो कटियल हुजण सबबि हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कोरोना सबबि वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 661 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 3.29% रही। NIH मूजिबि मुल्क में कोरोना में वरतल 171 मरीज़नि जी हालत निरतीअ जोगी आहे। NIH मुहर्रम हराम जे जुलूसनि बाबति बि हिदायतूं जारी कंदे चयो आहे त समूरा माण्हू वैक्सीनेशन कराइनि। जुलूस ऐं मजलिस में मास्क जो इस्तेमाल कयो वञे ऐं समाजी विथीअ खे यकीनी बणायो वञे। दादू पुलिस सां मुक़ाबले मुंबई ना फोरू मारिजी वियो। पुलिस मूजिबि दड़ो रोड ते पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो थियो। मुक़ाबले में हिकु ॼणो मारिजी वियो। संदसि साथी फरार थी विया। मारिजी वियल फोरूअ जी सुञाणप न थी। पुलिस मारिजी वियल वटां मोटरसाइकिल ऐं हथियार हथ अचण जी दावा करे छॾी। कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो सीनियर मेंबर नाले वारो सहाफ़ी मुहक़िक़ ऐं तज्ज़िया निगार अख्तर बलोच मुख़्तसर अदालत बाद लाॾाणो करे वियो। अमेरिकी रियासत कैलिफोर्निया ऐं मोंटाना में ॿेलनि में बाहि लॻी वई। अमेरिकी मीडिया मूजिबि गरम मौसम ऐं तेज़ हवाउनि सबबि
तेज़ीअ सां पखिड़जण लॻी। ॿेलनि जे वेझो 100 खां वधीक घर ख़ाली कराया विया। बाहि जे ज़ोर सबबि कैलिफोर्निया में हंगामी हालतूं लागू कयूं वयूं।